मेहर खां वाजिद अली मैसर जी रिपोर्ट। PPMPA मुसरत रफ़ीक मैसर साहिबा ऐं उन जे नंढे भाउ PP तालका मेहर जे सदर महमूद खान मैसर जी कोशिशुनि सां ऐं अवामी ख़िदमतनि जो जज़्बो रखंदड़ मेहर तालके जे रोडनि रस्तनि लाइ 10 करोड़ रुपयनि जूं स्कीमूं मंज़ूर कराए वरितियूं, जेकी कम हलंदड़ आहिनि, जिन में दाऊद मैसर खॾ जो ॻोठु, गाही मैसर, काज़ी आरिफ ॻोठु, वली मोहम्मद पंवर, रांधण, वहदत कॉलोनी, पेरोज़ शाह, शाह पंजू सुल्तान, अली शाह कॉलोनी, मुख्तियार कॉलोनी, महदी शाह कॉलोनी, दादन सहाड़ स्ट्रीट, ॻोठु मियों खान मैसर ऐं केन शाह जे ॻोठु होरी, ककोलवाह ऐं ॻोठु मुंजण में मोरियुनि समेत ॿियनि ॻोठनि में रोडनि रस्तनि जो कमु हली रहियो आहे। मुसरत रफ़ीक मैसर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेहर तालके में रोडनि रस्तनि जो ॼार विछायो वेंदो, जंहिंसां मेहर वासियुनि जी अचण वञण में कमकार में आसानी थींदी, जॾहिं त करोड़ रुपयनि जी ड्रेनेज सिस्टम स्कीमूं पिणु मंज़ूर करायूं आहिनि। हुन चयो त ताज़ी पेश कयल बजट में 20 करोड़नि जूं स्कीमूं बजट बुक में अची चुकियूं आहिनि। मेयर जे अवाम खे अकेलो न छॾींदासीं, बाक़ी रहियल गिटियूं बि जल्द ठहिरायूं वेंदियूं। उन मौक़े ते केन शाह, रांधण ऐं कचे जे इलाइक़े समेत मेयर जे शहर जे सियासी समाजी अॻुवाननि, सिविल सोसाइटी ऐं अवाम मैसर ख़ानदान जे इन क़दम खे बेहद साराहियो।